अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मैं गज़ाला अब सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। दाऊद लखारी वेझो ड्रोन किरण सबब एक ॼणो मारिजी वियो। ॻोठ सरफराज़ लखारी में ड्रोन किरण सबब मुख्तियार लखारी मारिजी वियो। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरतहाल पखिड़ियल। DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचा ड्रोन किरण की तस्दीक करे छॾी। लाहौर के इलाइक़े बरकी में धमाके जो आवाज़ ॿुधो वियो। वॉल्टन रोड ते पुलिस भारती ड्रोन किराए छॾियो। वॉल्टन रोड, गोपाल नगर, नसीराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। पाक भारत शिकतान कराची एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन आर्जी तौर मुअत्तल। लाहौर ऐं सियालकोट जूं हदूं केतिरनि ई फिज़ाई कमर्शियल उड़ामुनि लाइ ॿीहर बंदि कई वियूं। लाहौर फ्लाइट इंफॉर्मेशन रीजन 7 फिज़ाई रूट्स कमर्शियल उड़ामुनि लाइ बंदि कयो वियो। सियालकोट एयरपोर्ट ते कमर्शियल उड़ामूं लैंडिंग ऐं टेक ऑफ लाइ बंदि कई वियूं। कराची एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन आर्जी तौर ते मुअत्तल कयो वियो। अगराई जी संगीन गलती जा भारत के गहरा नतीजा भोगना पया। पाक एयरफोर्स फिजाउन में तूफ़ान बर्पा करे छॾियो। दुश्मन जूं रड़ियूं निकिरी वियूं। दुश्मन बुज़दिल आहे, हथे ख़ाली शहरनि ते वार करे थो। पाक फ़ौज दुश्मन ते हिकु भेरो ॿीहर पंहिंजी सरसी साबित करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौम खे ख़िताब, चवे थो अॼु क़ौम पंहिंजी बहादुर हथियारबंद फ़ौज खे सलाम पेश करे थी। सॼी क़ौम हथियारबंद फ़ौजुनि सां वतन जे दिफ़ा लाइ वेड़ करण लाइ तयारु आहे। कम ज़र्फ़ ऐं बुज़दिल दुश्मन हथे ख़ाली शहरनि खे निशानो बणायो। मासूम ॿारनि ऐं शहरनि खे निशानो बणाइण दहशतगर्दी न आहे त ॿियो छा आहे। भारती बुज़दिलाननि हमलनि में 31 शहरी शहीद ऐं 57 ज़ख़्मी थी पिया आहिनि। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी जी न्यूज़ कॉन्फ्रेंस चयाईं, पाक फ़ौज जवाबी कार्रवाई में रुगो भारत जे मिलिट्री हदफ़नि खे निशानो बणायो। पाकिस्तान जी हवाई फ़ौज बर वक़्त भारत जे 3 राफेल समेत 5 जहाज़नि खे मिट्टी में मिलाए छॾियो। भारत जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 7 ड्रोन बि किराया विया। लाइन ऑफ कंट्रोल ते भारत जी केतिरनि ई चेक पोस्टुनि खे तबाह कयो वियो। शहरनि जे रत जे आख़िरी फुड़े जो हिसाब वरितो वेंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो एयरफोर्स हेडक्वार्टर जो दौरो। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर पारां पाक फ़ौज जे सिपह सालार जियाजियां आर्मी चीफ तरफ़ां भारत जे किरियल मंसूबे खे नाकाम बणाइण ते पाक एयरफोर्स खे भेटा पेश। हिकु भेरो ॿीहर दुश्मन जा जहाज़ किराइण ते एयरफोर्स जी वाखाण। जनरल आसिम मुनीर पारां हथियारबंद फ़ौजुनि विच में बहितरीन सहकार जी बि तारीफ़। भारत तैयारी करे वठ, पाकिस्तान जो जवाब अचणो आहे। भारत जी भुल आहे त हमले ते असां ॿियनि जियां ख़ामोश थी वेही रहंदासीं। असांखे हमले जो जवाब ॾियण जो हक़ हासिल आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब, चवे थो पाकिस्तान जंग जो हामी न आहे, पर भारत जी कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। इंतिहा पसंद भारतीय हुकूमत ख़िते जे अमुन इस्तेकाम खे ख़तरे में विझी छॾियो आहे। भारत जा जारहाना क़दम ख़िते जे अमुन सलामती लाइ ख़तरो आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जी इटली जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल। इटली जे घरू वज़ीर पारां भारतीय हमले में शहीद थी वियल पाकिस्तानी शहरनि जे पोयरनि सां ताज़ियत। चवे थो पाकिस्तान जे ख़दशनि खे पंहिंजी हुकूमत ऐं आलमी बिरादरी ताईं पहुचाईंदो। भारती जारीअ जे नतीजे में शहीद थी वियल 7 वरियनि जे ॿारड़े इर्तज़ा अब्बास तूरीअ जी जनाज़ी नमाज़ पढ़ाई वई। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी शिरकत। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त बेॾोही शहरियुनि, ॿारनि ऐं औरतुनि खे निशानो बणाइण भारत जी बुज़दिलीअ जो चिटो सबूत आहे। आलमी कानूननि ऐं इंसानी उसूलनि जी भञकड़ी करण ते भारत खे फ़ैसिलाइतो रद्दअमल ॾिनो वेंदो।
वज़ीर आज़म में तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान विच में फ़ोन ते राब्तो। शहबाज शरीफ जी भारती जारियत खां पोइ तुर्किया पारां पाकिस्तान जी हिमायत ऐं यकजहती ते तारीफ़। तुर्क सदर तरफ़ां पाकिस्तानी शहरियुनि जूं क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते ताज़ियत जो इज़हार। रजब तैयब एर्दोगान पारां पाकिस्तान जे अवाम सां एके जे इज़हार जो वर्जा कयो वियो। पाक फ़ौज जे मुंहं तोड़ जवाब खां पोइ दुश्मन अमन जो झंडो फड़काए जान बचाइण जी कोशिश कई। पाक एयरफोर्स में एतिरी क़ाबिलियत आहे जो भारत जे समूरनि जहाज़नि खे हवा में ई तबाह करे छॾिया। पाकिस्तान भारत खे अमन जो पैगाम ॾिनो पर रात जी ऊंदाही में हमलो करे बुज़दिली जो सबूत ॾिनो वियो। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो कराची में भारतीय अगुवाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जी रैली खे ख़िताब चयाईं। पाक फ़ौज मुल्क जो तहफ़ुज़ करणु ॼाणे थी। मुल्क जे दिफ़ा जी ॻाल्हि ईंदी त कंहिं शइ जो ख़्यालु न कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे। असां कॾहिं बि जंग जी ख़्वाहिश नाहे कई। इहा जंग असां ते मड़ी वई। पहलगाम वाक़े खां पोइ पाकिस्तान अणधुरी ऐं मुनसिफ़ाणी जांच जी आछ कई पर भारती जंगी जुनून में मुब्तला थी हमला कया। भारती फ़ौज हमला करे आलमी कानूननि जी भञकड़ी कई ऐं ख़िते जे अमुन खे बि दाव ते लॻाए छॾियो। पाकिस्तान जी बहादुर फ़ौज दुश्मन खे मुंहं तोड़ जवाब ॾिनो। अॼु पूरी क़ौम जो ॻाट फ़ख्र सां बुलंद आहे।